दिल ते तीर हलाए पुछा तो करे त कहिड़े हालनि में आ। अफ़सोस तूं त मुंहिंजा हाल बेहाल करे छॾिया। वरी पुछा करण जे लाइ आयो आहियां त कहिड़ा हाल अथई। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए, जेकॾहिं मूं में मिलावट हुजे हा त मां तुंहिंजे आॾो ज़रूरु झुकां। तो में मिलावट हुई त झुके न। हाँ? वरी बि तूं ई दिल ते तीर हलाए तो ई पुछा कयो त कहिड़ा हाल अथई। भला तूं जो मुंहिंजा हाल बेहाल करे वए, रब कंहिंखे छॾी थो आहे छा? ख़ुदा जो कसम ए दोस्तो मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन कयो, जेको तव्हांजा हाल बेहाल करे वञे बस नियत ॾेसि, चओ हिकु लफ़्ज़ बस जज़ाकल्लाह ख़ैर, जज़ाकल्लाह ॾेई छॾेसि। जहिड़े वक़्तु तोखां जज़ाकल्लाह जो अल्फाज़ निकिरंदो उन वक़्त में रब जो इंसाफ़ नाज़िल थींदई। रब एतिरा सुकून अता कंदई शायदि पहिरियों खां बि वधीक। मां आज़मायो आहे, मुंहिंजो तजुर्बो आहे।